नाज़रीन हाणे रुकंदासीं शिकारपुर जो। शिकारपुर में स्टोरगंज वारे इलाइक़े में कारे इल्ज़ाम हेठि बिटो क़तल कयो वियो आहे। जवाबदार मुड़ुस सोबो जतोई पंहिंजी ज़ाल इक़बाल ऐं नौजवान अब्दुल जब्बार मीरजत खे कारे इल्ज़ाम हेठि क़तल करे छॾियो आहे। अहम ख़बर आहे, अव्हांखे शिकारपुर मां अपडेट कंदा हलूं त शिकारपुर में स्टोरगंज वारे इलाइक़े में कारे इल्ज़ाम हेठि बिटो क़तल कयो वियो आहे। जवाबदार मुड़ुस सोबो जतोई पंहिंजी ज़ाल इक़बाल ऐं नौजवान अब्दुल जब्बार मीरजत खे कारे इल्ज़ाम हेठि क़तल करे छॾियो आहे। इन हवाले सां वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं शिकारपुर में आवाज़ टीवी जे रिपोर्टर रशीद ॼामड़ो खां। जी रशीद, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, शिकारपुर जे लड़ाई माले में जी रशीद, कहिड़ा अपडेट्स आहिनि? हाँ जी, शिकारपुर में कारे इल्ज़ाम हेठि बिटो क़तल थियो आहे। शिकारपुर जे लड़ाई माला में जॾहिं जवाबदार सोबो जतोई पंहिंजी 20 साल नौजवान ज़ाल इक़बाल खातून ऐं 19 सालनि जे नौजवान मंसूर पुट अब्दुल जब्बार मीरजत खे बंदूक जा फायर करे खेनि मौक़े ते क़तल करे छॾियो आहे। ऐं इतला आहिनि त अहिड़े वाक़े बैदि हद जे SHO AD ॼामड़ो बर वक़्तु जाइ वारदात ते पहुची जवाबदार सोबो जतोई वलद निज़ामुद्दीन जतोई खे मौक़े ते गिरफ़्तार करे खेसि लाकअप हवाले करे छॾियो आहे। ऐं आख़िरी इतलाह ताईं वाक़े जो को बि केस दाख़िल न थी सघियो आहे। ॿिए पासे पुलिस पारां फोतियुनि जा लाश ज़रूरी कार्रवाइनि लाइ शिकारपुर जी सिविल अस्पताल मुंतक़िल कया विया आहिनि। जी ठीकु है, वरी महिरबानी अव्हांजी अपडेट करण लाइ।